एक दफो न 10 दफा 20 दफा 100 दफा जेकॾहिं जनम मिलो त इहे ई जेको आहे सो शहादत माणींदो रहंदुसि ऐं पंहिंजे रत सां हिन धरती खे रेज ॾींदो रहंदुसि। जेकॾहिं मां चौक ते मारियो वञा मूं पंहिंजी घरवारी साईं मां भुट्टो खे चई छॾियो आहे त मुंहिंजे बच्चे आकाश खे बि बिल्कुलु तयारु कर। जेकॾहिं मुंहिंजे शहादत ते मुंहिंजे रत जे रेज ते क़ौमी कारकुन जेकॾहिं अञा बि तुसां नथा थियनि त उन्हनि खे वधीक तुसां ॾियण लाइ आकाश जो रत बि वहाइणो पियो त तूं वहाइजां। पाप नगर नो पाप नगर हिन पाप नगर जी ॻाल्हि न कर। तो चरबत नगरी नायब दी जित ॾाढो थींदो गाबो हिन शहर जो राजा राजधणी ते चरबत जो भी मन को से में खानन ते की मातव से में खानन ते के रिंद करो खर्च कंदा ऐं जाम झले वाजोया तुंहिंजी साख खई ऐं लोई तुंहिंजी लाख है से माण्हू निकिरी कुर्म मां जे प्रीत करे पछताइन था की मातव से में खानन ते के रिंद करो खर्च मन को मना मन को मना मन को मना बेटू के तू रखे मन को मना मन को मना मन को मना मन को मना साची जो पैरोकार जब जो बहादुर फर्ज मोहतरम शफी मोहम्मद गुरफत वरी दुनिया के दोहराए तो वरी दुनिया के सादी अपील तो करे वरी दुनिया के साईं जेम्स जो पैगाम याद तो ॾियारे ऐं उन्हनि खे चए थो त बाबा असली जंग इन बुनियाद परस्ती जे लाइ जेका जंग आहे दुनिया जे अमन लाइ जेका जंग आहे दुनिया जी आज़ादी लाइ जेका जंग आहे दुनिया जे तरक्की लाइ जेका जंग आहे उहा सिंध में विढ़ी मही न को मुझो ज़हन थो करे ही असांजे उन बदमाश ऑफिसरनि सां मुआहदो अटकायो ऐं असांखे जेके उन हाल अहवाल ॾिना उन में वॾे पैमाने ते उन्हनि जो इहो हो त हिन वक़्तु ही मुल्क इंतहाई ॾुखी सूरत हाल मां गुज़रे ऐं उन सूरत हाल में जीअं सिंध मुतादामात असां लाइ तमामु वॾा प्रॉब्लम पैदा कया हालांकि जीअं सिधो खोड़ 50-60 फुट कद जा खोड़ लीडर बि पर कॾहिं बि रियासत जे तरफ़ां उन्हनि खे ग़लती महसूस कोन थी। मतलब अली बाबा चवंदो आहे त सिंध में जेकॾहिं केरु पंहिंजे वतन जी आज़ादी जी ॻाल्हि कंदो केरु पंहिंजे वतन जी ख़ुशहाली जी ॻाल्हि कंदो त ही रियासत उनखे राह जो एजेंट चवंदा जेकॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हयात हुजे हा त उनखे बि राह जो एजेंट चवंदा छाकाणि त शाह साहिब सिंध जी आज़ादी जे लाइ सलामती जे लाइ ख़ुशहाली जे लाइ दुआ घुरी दस्तूर के तू रखे
नाहे तूफान में दियो बरंदो कदे केर पाबंद कंदो मुझे हिन शौर के मन तो मना केर पाबंद कंदो मुझे हिन शौर के मन तो मना मन तो मना मन तो मना मन तो मना अंधे दस्तूर के बेतुके तूर अच्छा गजी इन बुनियाद पर रियासत इन बदमाश रियासत के खात्मे वाली जंग में असांजो साथ दियो छाकाणि त इन रियासत जो खात्मो दुनिया जो अमन दुनिया जी तरक्की उहा फिक्र जीएम सां मशरूत है साईं जीएम जो फिक्र है अमन आलम साईं जीएम जो फिक्र है इत्तेहाद इंसानी साईं जीएम जो फिक्र है तरक्की बनी आदम आई उन्हें जे लाइ साईं जो ऐलान है तिन सॼे खे तकमील ताईं पहुचाइण लाइ असांखे सिंधु देश खपे।